बजट पेश कई है। सो इन बजट में अवाम जे लाइ छा आहे? अवाम जे लाइ साईं ये बजट ही ना आहे न। सरकार कंहिंजे लाइ बजट पेश कई आहे? असेंबली में बजट पेश थींदी आहे त उते छा अवाम हूंदो आहे छा? तव्हां त नुमाइंदगी कयो था न अवाम जी असेंबली जे अंदरि। उहो त असां उते था कयूं न जिते माना ये ॻोठ आहे असांजो। असेंबली में त असां सरकार जी नुमाइंदगी करण लाइ ईंदा आहियूं। अवाम जी नुमाइंदगी नथा कयो। उहो असां तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असांजी इलेक्शन हूंदी आहे, वर्क हूंदी आहे। अवाम जी नुमाइंदगी करण लाइ हिकिड़ो आम माण्हू बि असांजे गॾु स्टूडियो में मौजूदु आहे। हुकूमत चए थी अवाम दोस्त बजट आहे, तव्हां ख़ुशि आहियो इन बजट में? ही अवाम दोस्त आहे। ये अवाम खे कॾहिं फ़ाइदो रुपयो बि कोन्हे पियो त अवाम दोस्त कीअं थी? ॼट फट ॿधो चङो आहे। हीअ लाइ छो छुड़िया था वठनि? पर रोड रस्ता अॼु बि खंडर पणियल आहिनि। माण्हुनि जा मसइला कॾहिं हल थींदा? अमेरिका छा पियो ईरान खे धमकी ॾे त मां तुंहिंजा रोड तबाह कंदुमि, तुंहिंजी पुल तबाह कंदुमि। असांखे धमकी ॾेई सघे थो? असां वटि पीअण जो साफ़ पाणी कोन्हे को। असांजो मंशूर छा आहे? पाणी आहे। तव्हांजे मंशूर में रोटी कपिड़ा ऐं ॿियो मकान। पोइ पाणीअ ते हरू भरू छो थो बहस करी? पाणी असांजे साईं मंशूर में ई न आहे। 133 अरब रुपया जेके वापसि हलिया विया आहिनि उहे ख़र्च न थी सघनि। बाबा ज़रूरत ई न, हिन छा ते ख़र्च कयूं? हरू भरू भला असां करप्शन कयूं छा? लज्जी बि कोन था थियो। पर इहो महांगाई वारो जेको तव्हांजे घटिजण वारो ऐलान आहे, इहो हेठि सब्ज़ी वारनि खे, दुकान वारनि खे ॿुधाईंदा आहियो? असांजो कमु आहे डीसीअ खे ॿुधाइणु। जेको 700 में असां किताब पहुचंदा हुआसीं कराची, हाणे उहो 2425 रुपया था भरियूं। तोखे ज़रूरु आहे को रुलंदो अथई गर्मीअ में? ही ग़रीब, हिन जो पीउ ग़रीब, हिन जो ॾाॾो ग़रीब। ही पाकिस्तान ठहण खां पहिरियों ग़रीबनि लानताणो असांजे मथां।